वफ़ाई जा पुतला वफ़ादार सिंधी तू हर फन में आहिनि से होशियार सिंधी मोहब्बत जे मजलिस में हर क़ौम हूंदी मगर तिन में हूंदो कुर्बदार सिंधी वञी घर सिंधियुनि जा घुमी को ॾिसे भल सजावट में हूंदो नंबरदार सिंधी कमाइनि था रुपए ते रुपयो हितऊं जा माण्हू जेसी रुपए ते रुपयो न कमाईंदा तेसी वापार न कंदा ऐं असांजा सिंधी पाई बचे पैसो बचे त हलाए जॾहिं पहिरीं पाकिस्तान थियो मां अहमदाबाद वियुसि त 300 रुपए ॻठड़ीअ खोखो वठी हिकिड़ो सिंधी कपड़े जो वरी 300 रुपए निकाल कर रखी जाई गुजराती भी मुझे चेतो कविराज जी देखो ये अपना सिंधी 300 रुपए में लिया और 300 रुपए में दिया क्या कमाया मां चिजाई सच तो चवे तो मां सिंधी वठे मुझे यार गाल बुध 300 रुपए वठी जे हाँ 300 वठी सदा चे मुझे विके भी 300 जे हाँ चंद्र 300 में विकम मिली हे तो सत्यानाश पंजी के कमाई छा चाहे साईं 8 रुपए जो खोखो बचो 4 रुपए की गुड़ बची इन माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त मूं छा कमायो 2 कलाक में वापार करे 12 रुपया कमाया अड़े मुंहिंजो वाड़ेवा सिंधी कमाइनि त रुपए ते रुपयो हितऊं जा करे पैसे रुपए ते वापार सिंधी घटि ॿुधाई करे को ॾेखारे हिंदी भाव फैशन जो कनि था सफ़ाई सां सीगार सिंधी जो कनि था सफ़ाई सां सीगार सिंधी वफ़ाई जा पुतला वफ़ाई जा पुतला वफ़ादार सिंधी वफ़ाई जा पुतला वफ़ादार सिंधी तू हर मन में आए से होशियार सिंधी वफ़ाई जा पुतला वफ़ादार सिंधी ॾिसो फिल्मी दुनिया तो एक्टर भी सिंधी डायरेक्टर या म्यूजिक डायरेक्टर भी सिंधी सुरीलो प्लेबैक सिंगर भी सिंधी कॉमेडियन में पहिरियों नंबर भी सिंधी कॉमेडियन में गोप कुमलानी असांजो नंबर या त जाने वाटर ऐं जाने सोढा ऐं जाने बाटली कोन पैदा थी पर छाकाणि उहो वरी हुयो हज़ारनि में हूंदा कलाकार सिंधी हर फन में आहिनि से होशियार सिंधी ॿी ॻाल्हि कहिड़ी प्यासनि खे पाणी प्यारनि था सिंधी जॾाजीअ खे ईद यारनि था सिंधी धर्मशाला मंदर बनाइनि था सिंधी लुटे घर के मेला लगाइनि था सिंधी ॿी ॻाल्हि कहिड़ी असांजे सिंध में कहिड़ा कहिड़ा थी विया शहीदनि में थी वियो कंवरू ऐं कलाणी शहीदनि में थी वियो कंवर ऐं कलाणी ॿियो हासानंद पमनाणी फ़क़ीरनि में रोचल वसण वासवाणी सचल शाह स्वामी बाबा ने भराजा धर्म तेऊं हर चूक तब शाह गुल राजा कई फ़क़ीर थी विया पर उते जिन जे दर ते हज़ारे चेला हिते से ई लोकल में विकिणनि पिया केला उते जिन जे दर ते के लॻंदा मेला कसाई बनी हिते कुहनि वेठा छेला तॾहिं बि त फैशन जो पाइनि था गानो कमाइनि था कोॾी त ख़र्चनि था आनो न पाकेट में भल हुजे हिक बि पाई न पाकेट में भल हुजे हिक बि पाई सुञाईअ में सीटियल हूंदो यार सुञाईअ में सीटियल सिंधी वफ़ाई जा पुतला वफ़ाई जा पुतला वफ़ादार सिंधी वफ़ाई जा पुतला वफ़ादार सिंधी हर मन में आए होशियार सिंधी वफ़ाई जा पुतला वफ़ादार
चङो भला दुनिया भर जा सुहिणा कथा भल कयो भले सुहिणनि जी मैच लॻायो मगर हसीनन में हूंदो सो सरदार सिंधी हितां जा माण्हू कंहिंजा नक चिबा कंहिंजा टप चिबा असांजा सिंधी सुहिणा वफ़ादार सिंधी वफ़ाई जा पुतला वफ़ादार सिंधी मजिस्ट्रेट मुंशी गवर्नर भी सिंधी चढ़ो रेल बस में तो ड्राइवर भी सिंधी दुकान जो मालिक ऐं नौकर भी सिंधी करे घोर रेलुनि में छोकर भी सिंधी दुनिया भर जे देशन में सिंधियुनि जा डेरा देसावर लंडन में या बर्लिन में डेरा ॾिसो अमेरिका ॾिसो अफ्रीका जापान चीन जावा या जर्मन जागरता व्यापारी बनी कन था वहिंवार सिंधी हू हर फन में आहिनि होशियार सिंधी ॿी ॻाल्हि कहिड़ी त चंद्र चंद्र ताईं अगर को भी पहुतो चंद्र चंद्र ताईं अगर को भी पहुतो अखबार पढ़ंदा आहियो त चंद्र ते पहुचण जूं तयारियूं थी रहियूं आहिनि सॼी दुनिया खे ख़बर आहे उन वास्ते छा थियो रशिया पंहिंजा रॉकेट उॾाया वरी पाकिस्तान पंहिंजा पॉकेट उॾाया तव्हां चवंदो खिलो था जॾहिं हिंदुस्तान पाकिस्तान जी लड़ाई लॻी हुई त रेडियो पाकिस्तान ख़बर छा पियो चवे हिकिड़े दफ़े रेडियो पाकिस्तान ख़बर ॾिनी लड़ाई हलंदे त हमारी बैलगाड़ी ने हिंदुस्तान की टैंक तोड़ दी हिन जे तव्हांजे बैलगाड़ी असांजी टैंक तोड़े छॾी त तव्हांजो त अलाए छा भॻो हूंदो अच्छा भाई चंड ते पहुचण वास्ते रशिया पंहिंजा रॉकेट उॾाया और पाकिस्तान पंहिंजा पॉकेट उॾाया अमेरिका पंहिंजूं हवायूं उॾायूं जेके कैमराऊं खणी आयूं वठी खणी फोटो कढनि त मथे चंड ते हिकिड़ो माण्हू पियो थो ॾिसण में अचे तॾहिं उतां वायरलेस रस्ते पुछांसि तुम कौन हो हुन चयो मैं सिंधी भैया सिंधी उधर कैसे क्या अरे तुम्हारा नाम क्या है हमारा नाम पोपट है क्या करता है उधर मैं पकौड़ा बेचता हूँ उधर तॾहिं चयाऊं छड़े निभागा असीं खोजनाऊं करे 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 लखे करोड़ पद में पाउंड ख़र्च करे चुका आहियूं तूं पहुतो कीअं चई जवाहरलाल नेहरू मूंखे किले में ज़मीन ॾिनी आहे मथे चंड ते ईअं आहे त पोइ मां छो न दावा सां चवंदुसि त चंद्र चंद्र ताईं अगर को बि पहुतो बस चंद्र चंद्र ताईं अगर को बि पहुतो त समझो सो हूंदो पहिरियों यार सिंधी त समझो सो बस अच्छा भाई शायर मज़ाकी सिट में लिखंदो आहे माविस तहरीअ में त असांजो जयरामदास दौलतराम जेको सिंधियुनि जा उहो चए थो चंद्र असांजा जेके सिंधी आहिनि ॾेढुणा थिया आहिनि मुंहिंजो न ॿीणा चओ सवा ॿीणा चओ अढाईणा चओ तोखे ख़बर न आहे तूं हिकु कोठीअ में वेठो आहीं मां घुमां थो सॼे हिंदुस्तान में केरु बि पंहिंजे घर जो टोटल हणे खणी ख़ैर तव्हां सिंध जी मूंखे ख़बर न आहे बाक़ी हिते कैंपूं जेके ॿिया मुल्क आहिनि हिकु हिकु घर में हिकु हिकु ॼणे खे 5 5 10 10 15 15 ॿार ॼणे विधा आहिनि इंदिरा गांधी बेशक वीचारी मथो पई हणे त घटायो घटायो पर ॿुधो सही पर ॿुधो शहर जी बंदिश काफ़ियो रदीफ़ साॻो हुकूमत जे तरफ़ां आहे रोक जमते जमते रोका जेको घणा ॿार ॼणंदो 3 बचान हिकु हिकु ॿार ते टैक्स पवंदी हुकूमत जे तरफ़ां ध्यान ॾिजो शहर में आहे रोक जमते मगरी बिन मां
आहिनि था 3-4 सिंधी मगर ॻाल्हि कहिड़ी हिकु ॻाल्हि लिखो आहे गुणनि साण गॾु हिकु ॿ अवगुण रहनि था त सिंधी थी सिंधियुनि खे न हरगिज़ सहनि था शुक्र आहे तव्हां में न हूंदी पर मां ॾिठो आहे ॿुधो आहे फ़क़ति पाण ख़ातिर मरनि था गहनि था न भुलिजी अज़ीज़नि जी सिदका लहनि था तव्हांखे नथो एतबार अचे त मां हिकिड़ी नंढी ॻाल्हि ॿुधायांव असांजे कल्याण में जॾहिं पहिरीं पाकिस्तान थियो तॾहिं हिकिड़ो सिंधी मां नालो कोन थो खणांसि अञा ताईं जीअरो आहे पोइ त शंकर भॻवान जे मंदर में हिकु टंग ते बीह पियो तपशा करे शंकर भॻवान जी छा पियो चए जय शिव शंकर भोल शंभूवर महादेव भोलेश्वर चंद्रशेखर भैरव भूतनाथ जोगीवर कृष्ण भूषण नाश हर हर दिगंबर यजर अमर भम 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 जोगी भम भम जोगी भम भम ये वाका गई शंकर भगवान जी निंड फिटी पई माता पार्वती जी निंड फिटी पई माता पार्वती चवंदी आहे भगवान हेठि मृतलोक में त ॾिसो सिंधी हिकु टंग ते वीचारो कोड़ियूं दाहूं पियो थो करे इन खे कुझु ॾीस खबरदार बस करे पार्वती सुम्ही पओ तोखे न आहे ख़बर सिंधी लक्षणनि जी चई न भगवान न ईअं न कर भगवान ईअं न कर इन सिंधीअ खे ॾियणो थी चई भला न ॾियांसि त छा कंदीअ चई न ॾींदसि मां रुसी थी वञा पेके हलो भेणिया पेके वेंदी हा केतिरा ॾींहं वेंदी चई हे न पिपर बि जेतिरा पन आहिनि भॻवान ओतिरा ॾींहं हली वेंदी साईं सम्झी मां शंकर भॻवान जो खणी मथे नहीं आया तो पिपर जा पन सभु हेठि अची किरी पिया पिपड़ी थोड़ो थी पियो चई पार्वती हाणे घणा ॾींहं वेंदी चई मूं तोबा कई भॻवान मुंहिंजे पीउ ॾाढे तोबा कई पर इन सिंधीअ खे ॾे चई पार्वती कंदी आज़म तो चई आज़म तो छा कंदसि मूंखे पाण सां वठी हल चई ख़बरदार थी पार्वती तूं ज़ाइफ़ा माण्हू सिंधीअ सां न हलो हुनजो न्याणो ॾुखियो थी ॾाढो तूं बसि करे वेह हाणे मां तोखे मज़ो ॾेखारियां थो साईं शंकर भॻवान पाण आयो आहे चयो सिंधी अखियूं खोल अखियूं जो खोजाई त पाण भॻवान बीठो आहे चई सदकी वञा साईं तुंहिंजे नाले तां भॻवान वाह वाह मसवत दर्शन मिलिया मूं बि साईं अटल तपशा कई अचे हा ठीकु आहे कई थी सिंधी तपशा हाणे घुर्ज की घुरणो जी जल्दी कर चई भॻवान घुरां वरी छा पाकिस्तान खां फुरिजी आयो आहियां नाणो खपे माया खपे धन खपे हे खपई चङो ॾिब पर शर्त अथई भॻवान सां रेफ्यूजियुनि सां पनाह गिरनि लाइ कहिड़ा शर्त थो विझे न न शर्त अथई कहिड़ो शर्त आहे चई सुतेड़ो थी हिनखे वासे धूपे जे चवंदे त शंकर भॻवान जा सुतेड़ा 100 रुपया ॾे त यकदम 100 रुपया ॾे पर तुंहिंजे पाड़े वारनि खे 200 मिलंदे जेका शइ घुरंदे मिलंदी पर तुंहिंजे पाड़े वारे खे ॿी मिलंदी चई दिलि में चई बिना तपशाऊं कयां मां पाड़े वारा हूअं ई मूंसां ठहनि कोन वरी बिना ॿी खाई वञनि उहे आहे त मुंहिंजे लाइ बरो पर छा कयां आहियां सुञो चई ॾे भॻवान वठी चई शंकर भॻवान जा सुतेड़ा 100 रुपया ॾे त यकदम पाकेट में 100 रुपया पइजी विया पाड़े वारनि जे कबटनि में वरी 200 रखिजी विया चई शंकर भॻवान जा सुतेड़ा खीर सुठो नथो मिले अधु पाव आहे खीर त वरी ॿियो सभु आहे ज़िंद पीर तंहिं करे मुंहिंजे दर ते का गांइ भॼी वञे फर्स्ट क्लास गांइ भॼी वई त पाड़े वारनि जे दर ते 2 गांइयूं भॼी वयूं ॾाढा ख़ुशि पाड़े वारा हे दिलि में सड़े चई त शंकर भॻवान जा सुतेड़ा जाइ ख़राब आहे मुंहिंजो बंगलो ठहे फर्स्ट क्लास ठही वियो पाड़े वारनि जा वरी 2 बंगला ठही विया हिकिड़े में घर कयूं त ॿिए वरी उतां करे रमी पिया खेॾनि पाड़े वारा ॾाढा ख़ुशि पाड़े वारा ॾाढा ख़ुशि हे भेरा दिलि में सड़े पचे चई अल्लाह मूंसां ज़ुल्म थी वियो सड़ी 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 हिकु चई शंकर भॻवान जा सुतेड़ा मुंहिंजी हिका खे चट कर त पाड़े वारनि जूं 2 चट ते खाओ भेणा ॿी खाओ ते शंकर भॻवान जा सुतेड़ा मुंहिंजी 1 ॿाह चट कर त पाड़े वारनि जूं 2 चट शंकर भॻवान जा सुतेड़ा मुंहिंजी 1 टंग चट कर त पाड़े वारनि जूं 2 चट शंकर भॻवान चवंदा पार्वती खे त पार्वती सिंधीअ जी पारत पी केरु ॾिठे लक्षण सो ही आहे हिकिड़ो दृष्टांत इन जो सिद्धांत छा आहे
सिद्धांत उन जो आहे त कहिड़ा बि आहियूं असां पाण में मोहबत कयूं। वफ़ाई जा पुतला वफ़ादार सिंधी तू हर फन में आहिनि से होशियार सिंधी मोहब्बत जे मजलिस में हर क़ौम हूंदी मगर तिन में हूंदो कुर्बदार सिंधी वञी घर सिंधियुनि जा घुमी को ॾिसे भल सजावट में हूंदो न बरदार सिंधी कमाए नथा रुपए ते रुपयो हितऊं जा माण्हू जेसी रुपए ते रुपयो न कमाईंदा तेसी वापार न कंदा। ऐं असांजा सिंधी पाई बचे पैसो बचे त हलाए। जॾहिं पहिरीं पाकिस्तान थियो मां अहमदाबाद वियुसि त 300 रुपए ॻठड़ीअ खोखो वठी हिकिड़ो सिंधी कपिड़े जो वरी 300 रुपए निकाल कर रखी जाई। गुजराती भी मुझे तो कविराज जी देखो ये अपना सिंधी 300 रुपए में लिया और 300 रुपए में दिया क्या कमाया। मां चिजाई सच तो चवे तो मां सिंधी वठे मुझे यार गाल तो बुध 300 रुपए वठी जे हाँ 300 वठी सदा ते मुझे विके भी 300 हाँ चंद्र 300 में विकम मिली ये तो सत्यानाश पंजी के कमाई छा चाहे साईं 8 रुपए जो खोखो बचो 4 रुपए की गुण बची इन्हें माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त मूं छा कमायो 2 कलाक में वापार करे 12 रुपया कमाया। अड़े मुंहिंजो वाड़े वा सिंधी कमाइनि था रुपए ते रुपयो हितऊं जा करे पैसे रुपए ते वापार सिंधी करे को ॾेखारे हिंदी भाव फैशन जो कन था सफ़ाई सां सीगार सिंधी जो कन था सफ़ाई सां सीगार सिंधी वफ़ाई जा पुतला वफ़ाई जा पुतला वफ़ादार सिंधी वफ़ाई जा पुतला वफ़ादार सिंधी तू हर फन में आए से होशियार सिंधी वफ़ाई जा पुतला वफ़ादार सिंधी ॾिसो फिल्मी दुनिया तो एक्टर भी सिंधी डायरेक्टर या म्यूजिक डायरेक्टर भी सिंधी सुरीलो प्ले बैक सिंगर भी सिंधी कॉमेडियन में पहिरियों नंबर भी सिंधी कॉमेडियन में गोप कमलानी असांजो नंबर या त जाने वाटर जाने सोढा जाने बाटली को न पैदा थिया पर छाकाणि उहो हलियो वियो हज़ारनि में हूंदा कलाकार सिंधी हू हर फन में आहिनि से होशियार सिंधी ॿी ॻाल्हि कहिड़ी प्यासनि खे पाणी प्यारनि था सिंधी जॾाजीअ खे ईद यारनि था सिंधी धर्मशाला मंदर बनाइनि था सिंधी लुटे घर के मेला लगाइनि था सिंधी ॿी ॻाल्हि कहिड़ी असांजे सिंध में कहिड़ा कहिड़ा थी विया शहीदनि में थी वियो कंवरू ऐं कलाणी शहीदनि में थी वियो कंवर ऐं कलाणी ॿियो हासानंद पमनाणी फ़क़ीरनि में रोचल वसण वासवाणी सचल शाह स्वामी बाबा ने भराजा धर्म तेऊं हर क्यों कुतब शाह गुल राजा कई फ़क़ीर थी विया पर उते जिन जे दर ते हज़ारे चेला हिते से ई लोकल में विकिणनि पिया केला उते जिन जे दर ते के लॻंदा मेला कसाई बनी हिते कुहनि वेठा छेला तॾहिं बि त फैशन जो पाइनि था गानो कमाइनि था कोॾी त ख़र्चनि था आनो न पाकेट में भले हुजे हिक बि पाई न पाकेट में भले हुजे हिक बि पाई सुञाईअ में सीटल हूंदो यार